अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब खुश होंदो, खैरियत सां होंदो। अज एल्बम आहे शमन अली मीराली जो चोटी पंटी। एल्बम जो टाइटल आहे दर्द। साल 1993 में रिलीज़ ऐं ही तमामु बहितरीन एल्बम हलियो उन दौर में। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हिन में चंद कलाम जेके आहिनि सफ़ा भला आहिनि ऐं कुझु जी शाइरी जेका आहे उहा नॉर्मल आहे, एॾी ख़ासि भली न आहे। मुझी पसंद जो कलाम दिलदार छो थो रहे मूंखां धार, अखियूं ञायल आहिनि घूरनि जूं घायल आहिनि, एॾा न ॾे आज़ार दिलदार। ज़बरदस्त कलाम आहे ऐं ही कलाम आहे मंठार सोलंकी जो कलाम आहे। ज़बरदस्त अंदाज़ में शमन अली गायो आहे हिन कलाम खे। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, उहे कमेंट्स शामिलु कयूं। त पहिरीं कमेंट्स आहे शाबान सोलंकी जी सुपर हिट एल्बम। ऐं ॿियो हिकिड़ो आहे लियाकत अबड़ो साहब, उन लिखियो आहे लाड़ में फौजिया सूमरो उर्स चांडियो जी डिमांड घणी हूंदी हुई, त उत्तर में शमन अली मंज़ूर सखीराणी मास्टर मंज़ूर जी डिमांड घणी हूंदी। बिल्कुलु सही पिया चओ था, बिल्कुलु सही। वहीद अहमद दिलूं मोकिलियूं आहिनि, वॾी महिरबानी वहीद भाउ। अञा ॿिया बि आहिनि कमेंट्स, उहे बि शामिलु कयूं। उनखां पोइ वहीद अहमद जी वरी ॿी कमेंट्स आहे त पिक्चर वेरी नाइस, वॾी महिरबानी। लास्ट सॉन्ग मेरा फेवरेट है, ठीकु आहे, वॾी महिरबानी दा। उनखां बाद दोस्त कमेंट कया अदा साईं तव्हांजी महिनत खे सलाम आहे। नेक मोहम्मद लिगारी साहब वॾी महिरबानियूं, कमेंट्स कयो पिया यार, लख कुर्ब लख एहसान। ऐं ॿी ॻाल्हि त ख़ुशी पई थिए, जेके दोस्त कमेंट्स कनि पिया ख़ुशी पई थिए। ऐं हौसलो जीअं माण्हुनि जो न वधंदो आहे उएं वधे पियो। तव्हांजो साथ हूंदो त कमु अॻिते हलाईंदासीं पिया, ऐं अहिड़ो कमु अॻिते पियो हलंदो तव्हांजो साथ हूंदो त। ऐं ॿिया बि काफ़ी फ़नकार आहिनि सिंध जा मशहूरु, उन्हनि जा बि असां वीडियो ठाहींदासीं। इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। हर वीडियो में मां इहो ई ॿुधायां पियो त ही एल्बम जेके मां रिलीज़ कयां पियो इंफॉर्मेशन एल्बम आहे, ठीकु आहे। त काफ़ी दोस्त गाननि जे हिसाब सां माना वीडियो खे ओपन था कनि, ऐं ॾिसंदा त गानो नथो हले ऐं भाई कुझु चवे थो, सो उन्हनि खे इहो अर्ज़ु आहे बाबा इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। ऐं थंबनेल बि हर थंबनेल ते लिखियलु आहे त रिलीज़ इन्फो, मतिलबु जॾहिं जो रिलीज़ आहे तॾहिं जी इंफॉर्मेशन असां ॾियूं था। ऐं उन में छा छा आहे, मतिलबु कहिड़ा गाना आहिनि, कहिड़ा शाइर आहिनि, ऐं कहिड़े साल में एल्बम आयो आहे, सिर्फ़ु इहो कमु आहे। त हलूं था, हिन जो पहिरियों कलाम आहे कासिर नवाज़ शाह जो, अहिड़ो को दर्द ॾे जीअं दिलि टुटी पवे। ज़बरदस्त। उनखां पोइ बि वरी कासिर नवाज़ जी शाइरी आहे, 4 ॾींहं गॾु खाधो घुमंदे गॾु दुनिया ॾिठो। ऐं इहो कलाम जेको आहे इहो मैडम नूरजहान जे गाने जी कट आहे। मैं ते मेरा दिलबर जानी आई रुत है मस्तानी, इहो नूरजहान जो कलाम उन ई धुन ते ठहियलु आहे। 4 ॾींहं गॾु खाधो हो घुमंदे गॾु दुनिया ॾिठो हो, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ आहे मुर्तज़ा मौलाई जो कलाम, जंहिंखे लॻी सो तंहिंखां ई पुछो मोहबत आहे छा। ऐं उनखां पोइ आहे साईं खे चवां बख़्शल मीराली जो कलाम, ॻोल्हे जो सोणो मूंखे ॻोल्हे जो, इहो इंडिया जी धुन ते आहे। दीवाना दीवाना मैं तेरा दीवाना, ठीकु। ऐं उनखां पोइ आहे साईं खे चवां मंठार सोलंकी जो दिलदार छो थो रही मूंखां धार। उनखां पोइ आहे बशीर अहमद जो कलाम आहे, ऊचा ऊचा मार नारा अली अली तूं वलियां दा सरदार मौला अली अली। उनखां पोइ आहे इमदाद मरी जो कलाम आहे, ताना तुनका पियो सहा मां। उनखां पोइ आहे कासिर नवाज़ शाह जो कलाम आहे, मां त वरी बि माण्हू आहियां। ऐं उनखां पोइ वरी कासिर नवाज़ शाह जो कलाम आहे, दावत ॾींदे दिलबर खे वरी साल 93 आयो। उनखां पोइ आहे कलाम आख़िरी तुंहिंजो दर्शन,
थियो मूं लाइ ॼण ईद थी वई। दोस्तों एल्बम हिते कंप्लीट थी चुका है ऐं ही धरती प्रोडक्शन सखर जी हुई ऐं हिन जी रिकॉर्डिंग जेका हुई उहा कराची थींदी हुई। ठीक है दोस्तों, वीडियो कंप्लीट थी चुका है। जे वीडियो पसंद आयो हुजे तो लाइक ज़रूर कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कंदा।